अस्सलाम वालेकुम या अली मदद। अॻे ॾींहुं हमरा वीचारे जेको दुआ पीती मरी वियो, अॼु वीचारे हुन वञी पंहिंजे घर जा वञी वण ॾिठा हूंदा। सफ़र त साॻियो ई हूंदई, जहिड़ो हुजे हा त मुल्क ॾिसंदो वञे हा, हाणे घर वारा अची ॾिसंदा हुनखे वीचारे खे। 2-3 ॾींहं ते रखियो, अॼु वीचारो घर पुॻो आहे। हाणे छोकिरे सां ॻाल्हाए में चयो पुॼी वियो आहे घर। घर जो वॾो चयो हालात ख़राबु आहे, बधूअ न कुझु कोन ॾिनो हुनखे, 1000 रुपयो ॾिनो बसि टिकेट जो, मैयत जो 1000 रुपयो हुनजे 100 टके ॾिनो किराए जो। 2 महीननि जी तनख़्वाह हुई उहो ॾिनी। छा परदेसी जी ज़िंदगी आहे वीचारे जी। पंहिंजे घर बि वियो, महिमान थी वियो। इहो हयाती आहे साईं। इन करे चवंदा आहियूं को चङो कमु करे वञो, अलाह बि राज़ी थिए, अलाह जो रसूल बि राज़ी थिए। परदेसनि खे ॾुख घटि ॾियो। कमाईंदा आहिनि, तव्हांजे करे कमाईंदा आहिनि, पंहिंजे लाइ वीचारा छा ठाहींदा आहिनि, कुझु कोन ठाहींदा आहिनि। असां एॾो कुंज सही कंदा आहियूं, पंहिंजे पैसनि जो ब्लेट ई न वठंदा आहियूं, ॾाढ़ी लायूं, चवंदा महीनो अॻिते गुज़ारूं। घर वारनि खे पैसनि जी ज़रूरत थींदी हिन महीने में, ॾस छॾंदा आहिनि। 10 ॾींहं पिया हूंदा आहिनि, अॻे ॾिसंदा असांखे एतिरी पैसनि जी एतिरी ज़रूरत आहे। बसि अॼु वीचारो उहो ई वियो हलियो। इंजान में हर कोई वेंदो, को चङे तरह हणी वञे उहो बि हलो आहे चङे हिसाब सां, सिखंदो 2 साल को माइटनि जे लाइ या उमण जे लाइ पोइ वञे, उनजे लाइ ॾाढो ॾुखु थींदो आहे, दिलि में अरमान रहिजी वेंदो आहे। 2 साल कमायुमि, घर वारनि जो मुंहुं ई न ॾिसी सघियासीं। बसि दुआ कयो हुनजे हक़ में, अलाह हुनखे जन्नत नसीब करे। ॿियो परदेसी अहिड़ो कमु न करो भा, अलाह खे मनो।